अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ॼाणूं था धरती उत्तम हूंदी आहे ऐं धरती लाइ धरती जा आशिक़ जाननि जा नज़राना ईअं ॾींदा आहिनि जीअं पतंगो रोशनी ते सड़ी मरंदो आहे। पाण ॼाणूं था त हाणे पाण जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं उहो इंतिहाई ॾुखियो दौरु आहे। पाण खे पतो आहे त अॼोके दौर में माण्हू लाइ ज़िंदगी गुज़ारण कंहिं कारनामे खां घटि न आहे। पाण खे ख़बर आहे त पाण उन ॾुखे दौर मां गुज़री रहिया आहियूं जेको दौरु अॼु बि पुछे थो ऐं जेको दौरु अॼु बि सचा जा सॾ वरनाईंदड़ क़ौम जदोजहद कदरनि खे क़ैद करणु चाहे थो। तारीख़ जा वर्क शाहिद आहिनि त शहीद नज़ीर अब्बासी खां वींदे आसिफ़ पहवर ताईं शहीदनि जो तवील क़ाफ़िलो आहे जिन मिटी जो मान मथां कयो, जिन धरती लाइ जान जा नज़राना ॾिना। भितियुनि ते कैलेंडर तब्दील ज़रूरु थिया आहिनि, सारनि जा अंग अखर बदिली ज़रूरु थिया आहिनि, पर तारीख़ तब्दील अॼु बि न आहे थी। पाण ॼाणूं था त मक़्तल अॼु बि सजायो वञे थो ऐं अॼु बि धरती लाइ जाखोड़ींदड़ माण्हुनि जी ज़िंदगी कंडण जी सेज वांगुरु आहे। शायदि इहो ई सबबु आहे जो काल्ह जॾहिं सिंधी अदबी संगत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध मौजी अमा जे उनवान हेठि नवनि सूबनि समेत सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया विया, तॾहिं मुज़ाहिरीन मां सुञाण धुरियुनि खे गिरफ़्तार कयो पियो वियो। लाड़काणे मां एडवोकेट सतार होलियो गिरफ़्तार थियो, ख़ालदा सैर खे तहवील में वरितो वियो त वरी चंबड़ में अब्दुर्रहीम अब्द कुंभर खे बि गिरफ़्तार कयो वियो। सखर में ऐं पने आकिल में बि गिरफ़्तारियूं थियूं त वरी राति जो देरि सां डॉक्टर नियाज़ कालाणी खे बि हिरासत में वरितो वियो। ॿिए पासे वरी अयाज़ लतीफ़ परीजो ऐं रियाज़ चांडियो खे पिणु नोटिस जारी कया विया आहिनि ऐं उन्हनि खे इदारनि पारां तलब कयो वियो आहे। तलब करण जो मक़सदु बि इहो ई आहे त पुछाणो करणु, ऐं पुछाणो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां सचाई जा सॾ वरनाईंदा आहियो। हज़ारे मुजरिम फिरनि पिया, उन्हनि खां केरु पुछण वारो बि न आहे। रोज़ हज़ारे केस दाख़िल थियनि था, क़त्ल जा जवाबदार बि गिरफ़्तार नथा थियनि, पर सच इहो आहे जो धरती लाइ जेको बि आवाज़ उथारे थो उन ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि थियूं। पाण कॾहिं किताबनि में पढ़ियो ऐं ॿुधो हो, ॾाढनि जे हिन ॾेह में सिंधड़ी तुंहिंजो नाम वतो मला ॼण नांग ते पेर पियोमि। पाण उन दौर में जियूं पिया। सिंधी अदबी संगत पारां जॾहिं एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया विया तॾहिं केतिरनि हंधनि ते प्रिंटिंग प्रेस मालिकनि पारां पेनाफ्लेक्स छापण खां बि इनकार कयो वियो। उन्हनि चयो त जीए सिंध जा पेनाफ्लेक्स कंहिं बि सूरत में न छापबा, ऐं उन्हनि इहो बि चयो त जंहिं बि पेनाफ्लेक्स ते जीए सिंध लिखियलु हूंदो उहो बि छापे कोन ॾिबो। ईअं मार्शलाउनि में थींदो हुजे या न थींदो हुजे, पर पाण ॼाणूं था त निज जमहूरियत में ईअं थिए पियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त एहतराम वारे रिश्ते खे हथां वञणु न ॾिजे, ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त आज़ाद क़ौमूं कॾहिं बि अहिड़नि हरबनि खां नाहिन ॾिजंदियूं। हुकूमत पारां अहिड़ा हथ कंडा इस्तेमालु करण वारो सिलसिलो फौरी तौर ते बंदि कयो वञे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।